ॿियो आहे त हिक ॿिए खे ख़राब लक़ब न थिए, अॻु नालो कोन या ॿियो को ख़राब लक़ब ॾियणु, इहो बि मनो आहे। अंधे खे अंधो कोठणु, मंडे खे मंडो कोठणु, इन खां बि मनो आहे। ऐं कंहिं में ख़राब गुमान बि न रखिजनि, फलाणो अहिड़ो आहे अहिड़ो आहे, इहे बि हली करे कंहिं गुनाह जे हद ते पहुचाईंदा। ऐं अलाह पाक फरमायो त हिक ॿिए जी गिला बि न कयो। जेकॾहिं मां कंहिंजी पचार वेही कयां त हाणे न हुनखे नुक़सानु थींदो न मूंखे फ़ाइदो थींदो, रहंदो मुंहिंजूं नेकियूं उनखे ॾिनियूं वेंदियूं। हज़रत इमाम अबू रहमतुल्लाह अलैहि जे लाइ चए थो, जेको हुनखे घटि वधि ॻाल्हाईंदो हो या हुनजी पर पुठ शिकवा गिला कंदो हो, पोइ हुनखे तोहफ़ा मोकिलींदो त इहो मुंहिंजी गिला पियो करे, क़यामत जे ॾींहुं हिन जा अजर मूंखे ॾिना वेंदा। तंहिंजे करे इहो मां हिनखे तोहफ़ो थो मोकिलियां त इहो भलो कमु मूं सां थो करे, जो पंहिंजूं नेकियूं मूंखे ॾिने। असां पंहिंजे ज़ुबान खे गिला खां बि बचायूं। पाक में पढ़ियो आहे, रोज़े में तकलीफ़ थी, हुनखे प्यालो घुराए करे ॾिनो वियो, हुनने उल्टी कई त हुनखे गोश्त जा टुकड़ा निकिता। या हिकिड़े दफ़े कंहिंखे फरमायो त हिलाल कयो, तव्हांजे ॾंदनि में गोश्त आहे, असां गोश्त खाधो ई कोन्हे। पाण मौजज़नि तौरु फरमायूं त तव्हां कंहिंजी गिला कई आहे, पोइ खोटियूं त हुनजे ॾंदनि जे विच में गोश्त हो। अलाह पाक फरमायो, छा तव्हां हिनखे पसंदि कयो था जो तव्हां पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाओ? कोई पसंदि न कंदो, जीअरे जो ई मुअल त अञा वधीक आहे। त दुआ आहे रब साईं तव्हां असांखे गिला खां बि बचायो। इहो ॾाढी जेको आहे इहा समूरनि नबियनि जी सुन्नत आहे, सहाबा किराम जी सुन्नत आहे, अहलुल्लाह जी जेके हिन वक़्त ताईं गुज़रिया आहिनि, इहा उनजो तरीक़ो रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान खे, मर्द खे सूंहं ॾाढ़ीअ में ॾिनी, औरत खे सूंहं चोटीअ में ॾिनी। मलाइकनि जी हिकिड़ी ख़ासि जमात आहे जेका मेराज वारी राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनजे ज़बान इहो ॿुधो त उहो रब जी तारीफ़ करे रहिया हुआ त रब साईं तुंहिंजी तारीफ़ आहे, तुंहिंजी वाखाण आहे जो मर्द खे तूं सूंहं लाइ ॾाढ़ी ॾिनी ऐं औरत खे तूं मथे जा वार ॾिना। त जंहिं इन हिकिड़ीअ सुनत खे जीआरियो, ॼण समूरनि नबियनि जे सुनत खे जीआरियो। तंहिंजे करे असां इरादो करे छॾियूं, सभु ॾाढी शरी आहे, अलाह खां घुरो, रब साईं असांखे हिन जे मथां इस्तिक़ामत ॾे। घुरबो रब खां, पोइ तौफ़ीक़ रब ॾींदो आहे। बाक़ी हिक जेॾा बि संगत ताना हणंदा त हाणे मुला थी वियो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जंहिं आख़िरी दौर में मुंहिंजे हिक सुनत खे जीआरियो, उहो माण्हू हुनखे दफ़न करे छॾियो, मारे छॾियो, माना उन ते अमल नथा कनि, पोइ उन वक़्त में मुंहिंजी हिकिड़ी सुनत खे जेको मुंहिंजो उम्मती जीआरींदो, अलाह साईं हुनखे 100 शहीद जो सवाबु ॾींदो। उलमा किराम फरमायो आहे त शहीद जो त दर्जो तमामु मथां आहे, पर हिन सुनत जे मथां अमल करण वारे खे 100 शहीद जो छो एॾो दर्जो थो मिले? इहो नुक़्तो लिखियो अथऊं त जॾहिं सुनत जे मथां अमल कंदो त हिक जेॾा हुनखे ताना हणंदा त हाणे त ॾाढी शरी आहे, मुला थियो आहे, पटको ॿधो थी, पोइ इहे ताना जेके आहिनि त इहे ॾुखिया हूंदा। ताने जे करे माण्हू अलाए केतिरो नुक़सानु करे विझंदो आहे। पोइ ताने खे दीन जे करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुनत सम्झी करे, अलाह जो हुकुम सम्झी करे जेको गानो इनखे सहंदो, हिन जा दर्जा बुलंद थींदा, गुनाह माफ़ थींदा। जेको टोक कंदो उनजे मथां वबाल आहे। असां पोइ हिन में बर्दाश्त जो मादो धारियूं, इहे न त वरी नेकीअ जो कमु ई छॾे ॾियूं। ऐं ॾाढ़ी कूड़ाइण में फ़ाइदो कुझु ई कोन्हे। असो अॼोको दौर जेको आहे त महांग पंहिंजो आहे, सेलून ते वञ त घणो ख़र्चो आहे, या ब्लेड 7 रुपए थो मिले। त नुक़सानु दुनियावी बि आहे, दीनी बि आहे, ऐं ॾाढ़ीअ में खोड़ जिनसी फ़ाइदा बि आहे। ऐं किन खे बीमारियूं सिर्फ़ु हिन ॾाढी कूड़ण जे करे बि विचड़ंदियूं आहिनि। त बहरहाल दीन जो जेको बि हुकुम आहे, अल्लाह पाक इंसान जी जेका बि ख़िलक़त रखी आहे, उन में इंसान जो ई फ़ाइदो आहे। पोइ जेकॾहिं जेके बि अमल आहिनि त उहे त रहिजी वेंदा। ॾाढ़ीअ वारो जेको अमल आहे इंसान सां
क़बर में बि गॾु वञो। रब साईं मन हिन सुनत जे करे असांजे हालत राम करे। जीअं कंहिंखे सरकारी कार्ड हूंदो आहे, चवंदो आहे त बाबा इहो सरकारी माण्हू आहे, फलाणे जो माण्हू आहे, पोइ हुनखे सॼो वेंदो आहे। मन हिन सुनत जे करे यकीन आहे त रब साईं ज़रूरु माफ़ कंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जॾहिं सभु मुखालिफ़ बुॾी विया, हिकिड़ो माण्हू बची वियो। तफ़सीर जे अंदरि अचे थो, पोइ रब साईं खे अर्ज़ु कयो मूसा अलैहिस्सलाम, रब साईं हे त मुंहिंजो वधीक सख़्तु दुश्मन हो। अल्लाह पाक फरमाए हे मूसा हिकिड़ो जहिड़ी आल कंदो तो वांगुरु ॾाढी शरीफ़ लठ हथ में खणी करे माण्हुनि खे वाइद कंदो आहे, पर टोक खाधो। इनखे मां इन जे करे दुनिया जे अज़ाब खां बचायो, बाक़ी आख़िरत जो अज़ाब वधो। माना नबीअ जे आल करण जे करे, थोरी हलत चलत करण जे करे अलाह साईं दुनिया जे अज़ाब खां हुनखे बचायो। पर जेकॾहिं असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे जीआरींदासीं, अलाह पाक हिन दुनिया में बि अजुर अता करणु फरमाईंदो, मुसीबतूं टारणु फरमाईंदो, आख़िरत में अजुर आहे ई आहे। तंहिंजे करे इहा सुन्नत जेका आहे आला उत्तम आहे, ॾाढी मुबारक जी। असां अज़म कयूं, भलारी राति आहे, रब खां घुरूं, हर फर्ज़ खां बाद में इहा रब खां दुआ करूं त रब साईं जेके असां अमल शुरू कया आहिनि इन जे मथां इस्तिक़ामत अता फरमाए। ऐं ॿियो आहे भेॾी खां हेठि कपिड़ो करणु, पोइ सलवार हुजे या गोॾे हुजे। हाणे जेकॾहिं इंसानु हेठि कंदो त फ़ाइदो कुझु ई कोन्हे, नुक़सानु केॾो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके सहाबीअ खे फरमायो, आयो उहो निमाज़ पढ़ी रहियो, ॿीहर वुज़ू करे निमाज़ ॿीहर मोटा, हिकु दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो। पोइ हुन अर्ज़ु कयो त साईं ॻाल्हि कहिड़ी आहे, तुंहिंजो कपिड़ो भेॾीअ खां हेठि आहे। पाण फरमायूं जेको हमेशह इहा आदत धारे थो, क़यामत जे ॾींहुं उशी खां तपाए करे इनखे दॿी वेंदियूं, उहो जेको भेॾीअ खां हेठि कपिड़ो आहे, अज़ाब कहिड़ो आहे। तंहिंजे करे असां इन सुनत जे मथां बि अमल कयूं। असुल सुनत आहे विच भेॾीअ ते, पर जेकॾहिं विच ते न हुजे त पोइ भेॾी साफ़ हुजे, हिन में मथे कंदासीं ऐब बि कोन्हे ऐं सवाबु एतिरो आहे, आख़िरत जे अज़ाब खां माण्हू बची। दुआ आहे रब साईं मूंखे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहे कुझु ज़हन में ॻाल्हियूं अची वयूं, अलाह खां घुरंदा रहूं, अलाह सां वधीक बि दीन जी सम्झ अता फरमाए।